अस्सलामुअलैकुम वेलकम सरब एनसाइक्लोपीडिया छाला खुश आयो तो भी सही आहे फंडामेंटल्स ऑफ ज्योमेट्री जेको 7th चैप्टर आहे क्लास 8 जो हुनजी पाण 7.1 एक्सरसाइज कंदासीं। बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था त हिन में आहे छा सभिनी खां पहिरियों एक्सरसाइज 7.1 हिन में पाण खे एंगल मालूम करना जेका रिमेनिंग एंगल्स आहिनि हिकु हिकु एंगल पाण खे मिलियल आहे। हिननि त चयो आहे त सिर्फ़ु हिकु मालूम कयो हिकु नंबर पाण हिकु नंबर मालूम न कंदासीं पाण सभई मालूम कंदासीं ठीक आहे एक्स्ट्रा कंदासीं घटि न ठीकु आहे। हाणे कुझु ॻाल्हियूं तव्हांखे यादि रखणियूं पवंदियूं ऐं आहिनि बि सफ़ा सवलियूं को ॾुखियूं न आहिनि। हू छा त हीअ जीअं हीअ एंगल आहे हिन जे ऑपोज़िट वारो बि 120 हूंदो मतिलबु हीअ जेका एंगल आहिनि हू हिकु जेतिरा हूंदा ऐं हीअ बि हिकु जेतिरा ठीकु आहे। वरी छा जेको हिते एंगल हूंदो उहो ई एंगल हिते हूंदो मतिलबु हीअ बि मथां एंगल आहे न एक्स हीअ एंगल ऐं हीअ एंगल हीअ पाण में बराबरि हूंदा। मिसाल कयूं था तव्हां आराम सां सम्झी वेंदो एॾो को ॾुखियो न आहे। हाणे हीअ 120 आहे हीअ 120 आहे जेकी हीअ लाइन आहे सिधी लाइन हिन खे अञा इग्नोर कयो। हीअ सिधी लाइन जेकॾहिं हुजे त उहो एंगल घणे जो हूंदो आहे 180 जो। हू 180 मां 120 विया बाक़ी घणा बचिया बाक़ी 60 मतिलबु हीअ जेकी एंगल आहे हीअ 60 जी आहे। ओके थी वियो। हाणे हीअ एंगल घणे जी थींदी हीअ मां जीअं अॻे ॿुधायो त हीअ जेका एंगल आहिनि हीअ अपोज़िट में हीअ हिकु ॿिए जे बराबरि हूंदा आहिनि। हीअ बि 120 जी हीअ एंगल ऐं हिन जे ऑपोज़िट में छा आहे हिन जे ऑपोज़िट में हीअ आहे हीअ 60 जी। हाणे हिकु पाण खे मिलियो ई पाण हीअ बि मालूम करे ऐं हीअ बि मतिलबु 3 बाक़ी मालूम करे हीअ बि सॼा पाण मालूम करे सघंदासीं कीअं। हाणे ॾिसो त हीअ जेकी एंगल आहे हितां वारी जीअं हीअ आहे ऐं हिन जे लिहाज़ सां हीअ एंगल हीअ बि 60 जी थींदी 60 जी। हिन जी जीअं हिन जे ऑपोज़िट में 60 जी ऐं हिन जे ऑपोज़िट में बि हीअ 60 जी थींदी ऐं हीअ घणे जी आहे 120 जी ऐं हितां वारी बि 120 जी थींदी 120 ठीकु आहे। ऐं हितां वारी हीअ घणे जी थींदी हीअ वरी हिन जे ऑपोज़िट में 120 सवलो अॻे न सम्झ अची वियो हूंदो मूंखे उमेदु आहे तव्हांखे। बाक़ी पाण खे हूंदा का ॻाल्हायल बि हूंदी उहो बि सम्झ अची वेंदो। हिन में ॾिसो हिन में बि पाण खे हीअ एंगल्स हिकु मिलियल आहे बाक़ी 1 2 3 4 5 पाण एंगल्स मालूम करे सघूं था। बाक़ी हुननि चयो आहे त हिकु ई मालूम कयो असां 5 ई कंदासीं। हाणे ॾिसो 135 आहे 135 आहे त हिन जे ऑपोज़िट में बि 135 हूंदो ठीकु आहे। हीअ थी वियो 135 ठीकु आहे। ऐं तव्हांखे जीअं अॻे हिते ॿुधायो त हिकु जेकी लाइन आहे सिधी हुन में घणा हूंदा आहिनि स्ट्रेट एंगल में 180 मां 135 विया बाक़ी घणा बचिया 45 बाक़ी घणा बचिया 45 हीअ बापा 45 हीअ एंगल 45। हाणे हीअ हिन जो ऑपोज़िट वारी बि 45 जी थी ओके आहे। हीअ तव्हां मालूम कंदो त जीअं हीअ एंगल आहे हीअ बि हितां मथे ऐं हीअ बि हिते मथे जीअं हीअ एंगल आहे हीअ एंगल ऐं हीअ एंगल हीअ बि पाण में बराबरि हूंदियूं हिते बि 45 हिन जे ऑपोज़िट में 45 ठीकु आहे। ऐं हीअ घणे जी आहे हीअ पाण ॾिठो त हीअ 135 जी आहे त हितां वारी बि 135 जी हूंदी ऐं हिन जे ऑपोज़िट वारी बि 135 जी हूंदी ओके थी वियो। आहे को ॾुखियो उमेदु आहे ॾुखियो कोन हूंदो आहे को ॾुखियो सवलो आहे नी सफ़ा। हाणे बाक़ी हीअ तव्हां करे ॾेखारियो हीअ ॿई जेका आहिनि हू तव्हां करे कमेंट में ॿुधायो त छा एंगल अचंदा ओके आहे ठीकु आहे। हाणे पाण ॿियो कंदासीं। हिन में छा आहे त हुननि चयो आहे त 3 नंबर जेको एंगल आहे हुनजी मेजरमेंट घणी आहे 65 त बाक़ी जेका एंगल आहिनि उहो मालूम कयो। 3 नंबर मतिलबु हिन जी घणी आहे 65 आहे हिन जी 65 आहे त हिन जे ऑपोज़िट में घणी हूंदी हू बि 65 हूंदी। हाणे हिकु जेकी 65 आहे त टोटल तव्हांखे ख़बर आहे जीअं हिते ई ॿुधायो त हीअ जेकी हिकु सिधी लाइन आहे उहा 180 जे बराबरि आहे 65 जंहिंमां विया त बाक़ी घणा बचिया 115 मतिलबु हीअ 115 जी आहे ऐं हिन जे ऑपोज़िट में बि 115 जी आहे ओके थी वियो। त हाणे हीअ ॾिसूं त हीअ जेकी एंगल आहे ईअं ई हीअ एंगल थींदी हीअ बि 115 जी थींदी ऐं हिन जे ऑपोज़िट में बि 115 जी थींदी बाक़ी हीअ 65 जी आहे त ईअं ई हीअ जेकी कुंड आहे हीअ बि 65 जी थींदी ऐं हीअ जेकी कुंड आहे हीअ बि 65 जी सवलो आहे नी। हाणे ॿिया ॾिसूं था त पाण खे ई मालूम करणा त बाबा जेकॾहिं हिननि मां हिकु कयूं था जेको चओ कहिड़ो कयूं गर्मी वधीक आहे ॾिसो त हिन करे ई सवलो कयूं था मतिलबु जंहिंमें टाइम घटि लॻे बाक़ी सॼनि जा कॉन्सेप्ट हिकु जहिड़े ई आहिनि। जंहिंमें को मसइलो थिए त ॿुधाइजो मां ज़रूरु तव्हांखे करे फ़ोटो कढी व्हाट्सएप कंदुमि ॿियो कमु बसि नी। हीअ ॾिसो
त हिन में बि पाण खे कुझु मिलियल आहिनि। बाक़ी हिते एक्स जी छा थो चए, एक्स जी वैल्यू मालूम कयो, एक्स जी वैल्यू मालूम करणी। सफ़ा सवलो आई बि, परेशान थियण जी ज़रूरत ई न आहे। ही घणे जो एंगल 105 जो, तंहिंजो ऑपोजिट में बि 105 जो थींदो ऐं ही घणे जो थींदो, ही बाबा 105 180 मां 105 विया कया बचिया 75, ही 75। ओके आहे, ओके आहे। त हाणे पाण खे मतिलबु ही त पाण एक्स्ट्रा मालूम करे छॾिया, बाक़ी ईअं ई मालूम थी वञे। हलो इग्नोर कयो। ही 105 जे कॾहिं साॻी एंगल पाण खे मिलियल आहे, ही बि एंगल मिलियल आहे ऐं ही, छो जो तव्हांखे ख़बर आहे त हिते पाण ॾिठो आहे त जीअं ही एंगल ही एंगलूं जीअं आहिनि ही पाण में बराबरि हूंदियूं आहिनि, पाण में बराबरि हूंदियूं आहिनि। त 105 मिलियल आहे पाण खे ही एंगल, त ही एंगल इन जे बराबरि आहे। त पाण छा कंदासीं, पाण कंदासीं त बाबा 10x - 5 हिन खे बराबरि वठंदासीं 105 जे, छो जो ॿई पाण में बराबरि आहिनि, 105 जे बराबरि वरितोसीं। हाणे छा कयोसीं त हाणे 5 केॾे खणी वेंदासीं त ही प्लस थी वेंदा, ही माइनस जान त घणा थिया 110 के ईअं 10 हिते ज़रब थियनि पिया, त हिन केॾे खणी वेंदासीं त वंड थी वेंदा, डिवाइड थी वेंदा। 5 केॾे खणी वियासीं त 110 थी विया, ऐं 10 केॾे खणी वेंदासीं त वंड थी वेंदा, डिवाइड थी वेंदा, 10 सां डिवाइड कयोसीं। त हाणे ॾिसो 10 जो खोड़ो घणे भेरे लॻो, 11 भेरे, 11 मतिलबु एक्स जी वैल्यू घणी आहे, एक्स जी वैल्यू आहे 11। ओके आहे की न? ईअं ई तव्हां बाक़ी बि करे सघो था। ठीकु आहे। हाणे पाण 6 कंदासीं। 6 में छा आहे त पाण खे हिकु पैरेललोग्राम मिलियल आहे जंहिंमें पाण खे हिकु एंगल मिलियल आहे, बाक़ी जेका 3 एंगल आहिनि एक्स वाई ज़ेड हू पाण खे मालूम करिणो आहे। हीअ बि सफ़ा सवलो आहे, हिन में का ॻाल्हि ॾुखी न आहे। हिन में सिर्फ़ु ॻाल्हि छा ज़हन में रखणी आहे त ऑपोज़िट एंगल पाण में बराबरि हूंदा। जीअं सब मिलियल आहे, सब जो ऑपोज़िट एंगल कहिड़ो आहे, वाई आहे, त वाई बि सब ई थींदो, मतिलबु वाई छा जे बराबरि थींदो, सब। हाणे ॾिसो पैरेललोग्राम में टोटल या को बि जेको बि क्वाड्रिलेटरल आहे, मतिलबु चौरस आहे जंहिंमें 4 साइडूं हुजनि, त हुन में छा हूंदो आहे, टोटल एंगल्स जो सम छा हूंदो आहे, 360। हाणे ही 2 एंगल जेका आहिनि सब जान त घणा थिया, 200 जा थिया, त बाक़ी घणा बचिया, बाक़ी बचिया 160। त 160 खे पाण ॿिनि हिसनि में विराए छॾींदासीं, छो जो ही जेका बि 2 एक्स ऐं ज़ेड पाण खे मिलियल आहिनि, ही ऑपोज़िट एंगल आहिनि, ही पाण में बराबरि हूंदा। त पाण 160 खे ॿिनि में विराईंदासीं त घणा ईंदा, 80 ईंदा। 60 ऐं 60 180, मतिलबु एक्स बि 80 थींदो ऐं ज़ेड बि 80 थींदो। सवलो आहे नी? थैंक यू। चैनल खे सब्सक्राइब करे वठो, कमेंट में पंहिंजी राय वीडियो ऐं छा अपलोड करणु खपे हू बि ॿुधायो, ऐं लाइक बि ज़रूरु कयो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।